Bismillahirrahmanirrahim. Unit 31 must, mustn't, don't need to. Section A पढ़ंदासीं असां. It's a fantastic film. You must see it. ज़बरदस्त लाजवाब फिल्म अथई. कीअं बि करे तूं ॾिसजां. ज़रूर ॾिसजां इहा. तोखे ज़रूर इहा ॾिसण घुर्जे. It's a fantastic film. You must see it. It's a fantastic film. You must see it. Okay? It's a fantastic film. You must see it. Okay. हाणे हिते मस्ट आहे फोर्स आहे माना ज़ोर भरण आहे तमामु हद खां वधीक. हाणे मस्ट जी फॉर्मेशन आहे मस्ट प्लस इन्फिनेटिव यानी हिते इन्फिनेटिव जी माना आहे बेयर इन्फिनेटिव इन्फिनेटिव विदाउट टू बेस फॉर्म ऑफ द वर्ब या टो खां बग़ैर इन्फिनेटिव इस्तेमालु थी जीअं ॾिसो मस्ट डू मस्ट वर्क एटसेट्रा. आई वी यू दे ही शी इट ऐं सिंगुलर नाउन पीरियड नाउन अचनि सभिनी सां मस्ट इस्तेमालु थींदी. उन खां पोइ बेयर इन्फिनेटिव डू गो सी ईट एटसेट्रा इस्तेमालु थींदी. इहा इन जी फॉर्मेशन आहे. इहो बि मॉडल वर्ब त आहिनि. इहो मॉडल वर्ब आहे मस्ट या मसंट अहिड़ी तरह सां मॉडल वर्ब आहे इहो. सेक्शन बी पढ़ंदासीं. आई मस्ट डू समथिंग माना आई नीड टू डू इट माना मूंखे ज़रूरत पई आहे इन जे करण जी ज़रूरत पई आहे यानी मूंखे इहो कीअं बि करे करिणो आहे. आई एम वेरी हंग्री मूंखे तमामु वॾी बुख लॻी आहे तमामु घणो बुखायल आहियां ॾाढी बुख लॻी आहे. लफ़्ज़ी माना बुखायल आहियां इहो थोरो घटि ॻाल्हाईंदा आहियूं पर मूंखे तमामु वॾी बुख लॻी आहे. आई मस्ट ईट समथिंग मूंखे कुझु न कुझु माना खाइणो ई खाइणो आहे ज़रूरु खाइणो आहे. मूंखे माना इन जे ज़रूरत आहे खाइण जी कंहिं शइ जी खाइण जी ज़रूरत पई आहे. आई नीड जी माना हिते आहे मूंखे ज़रूरत पई आहे माना मूंखे खाइणो ई खाइणो आहे कुझु न कुझु खाइणो आहे ॾाढी बुख आहे मूंखे. I'm very hungry. I must eat something. Oh, you poor thing. What are you thinking of having? Something hot and filling. Sounds perfect. It's a fantastic film. You must see it. ज़बरदस्त फिल्म अथई. इहा तूं कीअं बि करे ॾिसजांइ छा बि थी ॾिसजांइ माना ज़रूरी आहे. यू नीड सी इट तोखे माना तुंहिंजे लाइ ज़रूरी आहे त ॾिस. नीड जी माना ज़रूरी आहे. द विंडोज़ आर वेरी डर्टी दरियूं त सफ़ा गंदियूं लॻी पियूं सफ़ा मेरियूं लॻी पियूं किनियूं लॻी पियूं. We must clean them. असांखे उहे कीअं बि करे साफ़ करणियूं आहिनि छा बि हिते साफ़ करणियूं आहिनि करणियूं आहिनि एनी हाउ माना we need to clean them माना असांखे जे लाइ ज़रूरी आहिनि त असां इहे साफ़ कयूं. हिते नीड जी माना ज़रूरी. The windows are very dirty. We must clean them. The windows are very dirty. We must clean them. For the past yesterday last week etc. past यानी जेके yesterday last week आहे न गुज़िरियल हफ़्ते या कल्ह वग़ैरह जे लाइ हैड टू इस्तेमालु कंदा आहियूं नॉट मस्ट इस्तेमालु न थींदी आहे पास्ट में. जीअं ॾिसो आई वॉज़ वेरी हंग्री मूंखे वॾी बुख लॻी माना ॾाढो बुखायल हुयुसि. हिते लफ़्ज़ी माना कॾहिं बुखायल हुयुसि ॾाढी बुख लॻी. आई हैड टू ईट समथिंग मूंखे कुझु न कुझु खाइणो पियो मजबूरन कान का शइ खाइणी पई माना लाज़मी खाइणी पई ज़रूरी खाइणी पई. हिते ईअं न थींदो आई मस्ट ईट इहो प्रेज़ेंट थी पवंदो इन करे इहो हैड टू मस्ट जे पारां इस्तेमालु थींदो. I was very hungry. I had to eat something. What are you thinking of having? Something hot and filling. Sounds perfect. I was very hungry. I had to eat something. We had to walk home last night. असांखे राति घर पंधु वञिणो पियो माना कीअं बि करे असां पंधु ई वियासीं छो there were no buses बसूं हुयूं ई कान इन करे इन जे लाइ had to इस्तेमालु थींदो ऐं must इस्तेमालु न थींदो. ईअं न थींदो त we must walk. So last night we had to walk home. Yeah, no buses at all. Seriously? That's crazy. We had to walk home last night. There were no buses. Seriously, the whole way? C section पढ़ंदासीं mustn't यानी must not. I mustn't do something यानी it is necessary not to do it माना पॉजिटिव इस्तेमालु थियो न it is necessary माना ज़रूरी आहे त ईअं न कजे माना इहो इहा शइ कीअं बि करे तव्हांखे करणी न आहे इहो ज़रूरी आहे त ईअं करिणो ई न आहे तव्हांखे यानी इट इज़ द रॉन्ग थिंग टू डू इट. हाणे इहा आहे ई ग़लति ईअं करणु माना इहो कमु ई ग़लति आहे ईअं करणु ईअं तोखे करिणो ई न आहे ईअं तोखे करणी न घुरिजे बिल्कुलु बि न करणु घुरिजे. तस्वीर ॾिसो यू मसंट टच द पिक्चर्स तोखे तस्वीर ते हथु लॻाइणो ई न आहे हथु ई न लाहिणो आहे ठीकु आहे न मना थी करे उहो औरत नंढी छोकिरी ॿाड़ीअ खे तोखे पुट हिनखे तस्वीर खे हथु लॻाइणो ई न आहे असुल बि हथु न लाहे हिनखे माना असुल बि न लाहे बि इहा बि माना असां ॻाल्हाए सघूं था. You mustn't touch the pictures. It is the wrong thing to do. Okay, I understand. You mustn't touch the pictures. But why? They are very delicate. Okay. You mustn't touch the pictures. It is the wrong thing to do.
Okay, I understand. You mustn't touch the pictures. It is the wrong thing to do. Okay, I understand. I must go. I mustn't be late. मूंखे कीअं बि करे वञणो ई वञणो आहे, छा बि थिए मूंखे वञणो आहे, मूंखे देरि करणी ई न आहे, मूंखे माना ज़रूरी आहे त मां देरि न करे वञा. I must go. I mustn't be late. Oh, already? All right, sorry. See you soon. Take care. I must go. I mustn't be late. I mustn't forget to phone Chris. मूंखे क्रिस ना फोन करणु विसारणी न आहे. I must remember to phone her. मूंखे कीअं बि करे हुन ना फोन करणी आहे, इहा I हुन जी mustn't माना forget आहे. to phone Chris. Everything okay? Oh, yes. Just a reminder. I mustn't forget to phone Chris. Good idea. Go ahead. Thanks. I'll do it now. Take your time. I mustn't forget to phone Chris. Everything okay? Oh, yes. Just a reminder. Be happy. happy. You You mustn't be mustn't be sad. हमेशा खुश रहंदा कयो. तव्हांखे माना गमज़दा त You थियणो mustn't ई be न आहे, sad. ॾुखारो त थियणो ई न आहे. ठीकु आहे, यानी डोंट बी सैड, यानी Be तव्हां happy. You ॾुखारा mustn't न be थींदा sad. कयो, गमगीन न थींदा कयो. Be happy. You mustn't be sad. Be happy. You mustn't be sad. You mustn't touch the pictures. जेका तस्वीर न लाउने जुमलो आहे इहो. तव्हांखे तस्वीर खे हथ लॻाइणो ई न, हथ ई न लाइणो आहे, टच ई न करिणो आहे हिनखे. यानी डोंट टच द पिक्चर्स. तस्वीरूं खे हथ न लाइजां, यानी हुनखे मना थी करे, ग़लति कमु आहे इहो. Why? They are very delicate. Okay. Section D. Don't need to. हाणे I don't need to do something माना it is not necessary. करणु ज़रूरी न आहे. माना ॾिसो जीअं जुमला पढ़ंदासीं माना जी ख़बर पइजी वेंदी. I don't need to go yet. मूंखे महिल वञण जी का बि ज़रूरत कान्हे. कहिड़ी ज़रूरत आहे मूंखे महिल वञण जी? I can stay a little longer. थोरो सवाइ बि मां ते रही सघां थो. I can stay a little. को मसलो ई न आहे. माना मूंखे वञण जी हर तकड़ दुरई आहे. ज़रूरत आहे माना हिन महिल मां हलियो वञा. हाणे इहा माना आहे हिन जी. I'm glad. I don't want this to end. I don't have to go yet. I can stay a little longer. You don't need to shout. तोखे रड़ करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? रड़ करण जी का बि ज़रूरत ई न आहे. अजाई तो रड़ियूं करी. I can hear you. मां त तोखे ॿुधां थो न. तुंहिंजी ॻाल्हि त मूंखे ॿुधण में अचे थी. रड़ियूं करे ॻाल्हाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? अहिड़ी तरह सां माना ईअं करण जी तव्हांखे का बि ज़रूरत न आहे. Don't need to. अहिड़ी तरह सां इन जी माना इहा थींदी. You don't have to shout. I can hear you, okay? You don't have to shout. I can hear you. Okay. I just wanted to make sure. You can also say तव्हां हीअं बि चई सघो था don't have to. साॻी माना थींदसि. I don't have to go yet. मूंखे वञण जी का बि ज़रूरत ई न आहे, का बि तकड़ न आहे, का बि जल्दी न आहे मूंखे. I can stay a little longer. थोरो सवाइ बि टाइम हिते मारे सघां थो, कहिड़ो मसइलो आहे मुंहिंजे लाइ. Compare don't need to and mustn't. हाणे हिननि जो ॿिन्ही जो फ़र्क़ु तव्हांखे लाज़मी हिते भेट ॾियणी आहे. यानी so you don't need to go. तोखे वञण जी का बि ज़रूरत कान्हे. कहिड़ी ज़रूरत आहे तोखे महिल वञण जी? You can stay here if you want. तूं भली रही त रही पओ हिते. रही सघी थो, को मसइलो आहे छा? हाणे हिते त यू मस्टंट गो. तोखे वञणो ई न आहे. कीअं बि करे तोखे न आहे वञणो, न छॾींदासीं तोखे सम्झ. यू मस्ट स्टे हियर. तोखे हिते रहणो आहे. छा बि थिए तोखे हिते रहणो पवंदो. माना इहो हुनजो ज़िद आहे. नेगेटिव में हो बिया पर ॿिन्ही जे मानाउनि खे फ़र्क़ खे तव्हांखे सम्झणो आहे. You don't need to go. You can stay here if you want. I'd like that. You mustn't go. You must stay here. You don't need to go. You can stay here if you want. You mustn't go. You must stay here. I have to. You mustn't go. You must stay here. I can't stay. I have to leave. Please don't go.